नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो ज़िले में जारी तरक़ियाती रिथान में कम जे मयारी खे यकीनी बणाइण सां गॾोगॾु उन्हनि खे मुक़रर वक़्त ते मुकमल करण जी हिदायत ॾिनी है त जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो उडेरो लाल विलेज खां फ़कीर शहर ताईं 13 किलोमीटर वेकिरो रोड जी मरम्मत जो जाइज़ो वरितो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो चयो आहे त ज़िले में गैस ऐं पेट्रोल जी मद में लखे फंड्स मां ज़िले जी अवाम जी भलाई लाइ पीअण जो पानी, तालीम, सिहत, रोड ऐं रस्ते जी तैमीर लाइ उपा वरिता पिया वञनि। इन मौके ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन गुलाम फारूक लिगारी, पब्लिक हेल्थ इंजीनियर मटियारी अब्दुल रशीद भुट्टो, AN पब्लिक हेल्थ वहीद अरबाब ऐं SDO वर्क्स एंड सर्विस अली रज़ा खोसो, सब इंजीनियर शाहनवाज रिंद ऐं ॿिया लाॻापियल अमलदार मौजूद हुआ। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो पब्लिक हेल्थ जे अमलदारनि खे हिदायत कई आहे त तालके जे ॻोठनि में पीअण जो साफ़ पाणी जे लाइ तैमीर थींदड़ फिल्टर प्लांट खे जल्द मुकमल कया वञनि त जीअं ॻोठनि जी आवाम खे पीअण जे साफ़ पानी फराहमी मुमकिन बणी सघिजे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।